तस्बीह साईं खे नज़रबंद रखियो वियो। मुंहिंजा दोस्तो जॾहिं उन्हनि बागुनि साईं जे खे बंदि रखियो, साईं उन्हनि खे चयो मूंखे इजाज़त ॾियो त मां मिंबर ते ख़ुतबो ॾियां, निमाज़ पढ़ायां। मुंहिंजा दोस्त साईं खे इजाज़त न ॾिनी वई। हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु खे चयो अगर तव्हां मूंखे शहीद करे छॾींदा, याद रखिजो क़यामत ताईं तव्हां हिक सिप में अंदरि बाजमात हिक इमाम जे पुठियां कॾहिं बि ज़िंदगी भर में जेसीं ताईं दुनिया क़ाइम न आहे अव्हां हिक इमाम जे पुठियां कॾहिं बाजमात निमाज़ पढ़ी न सघो। या दोस्तो ज़बान मुबारक मां ख़ुलफ़ाए राशिदा जा मुंहिंजे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे प्यारे न्याणे जा सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु जा लफ़्ज़ मुबारक मुंहिंजा दोस्त अल्लाह क़बूल फरमाया। अवां वरी दुनिया में निहारियो केतिरा त मुंहिंजा दोस्त असां में माण्हुनि में जेके ईअं सम्झो हिजरे चयो वञे केतिरा तरीक़ा थी आहिनि। हिकिड़ो हिकिड़े पुठियां निमाज़ था पढ़ो, असां हुनजे पुठियां हुनजे पुठियां इहा सैयदना उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु जी बददुआ ॾिनी उन्हनि खे क़यामत ताईं मुस्लमान करे हिक इमाम जे पुठियां निमाज़ न पढ़ी सघंदा। हली तव्हां निहारियो वञी, हली अवां ॻोल्हियो वञी। सो मुंहिंजा दोस्त हिन महीने में साईं जी शहादत आहे। 40 ॾींहं जॾहिं मुंहिंजा दोस्त पंग थियण वारा हुआ, साईं ख्वाब लॻो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम भी आया, अबू बकर सिद्दीक़ भी आया, सैयदना उमर फारूक भी आया, मौलाए कायनात रज़ियल्लाहु तआला अन्हु जी अना मुंहिंजा ख़ुलफ़ा राशिदा में साईं सैयदना उस्मान बिन नूरन का बाद में आया। त साईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमान लगा तव्हांखे बागुनि बंदि कयो आहे। उस्मान बिन नूरन फरमा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथनि मुबारक में उहो पाणी वारो डोल हुयो। साईं का फरमान मुझे लगी या रसूल अल्लाह मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमा पानी न दे। मुझे सुने उस्मान फरमा जॾहिं मुंहिंजा दोस्त ख्वाब मां बेदार थियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुंहिंजे प्यारे न्याणे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साहबनि खे फरमायो ॿुधायो त मां कीअं हींअर महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत कई आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पाणी प्यारे जी माता जे ॿुधाइण कुल्हनि ते महसूस करे ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त उस्मान जे चाहीं त अल्लाह जी तरफ़ खां मदद थिए, जे चाहीं त जुम्मतुल मुबारक सुभाणे असांजी पुछारी पढ़, जे चाहीं त अल्लाह जे तरफ़ खां कोई असां मदद करायूं के बाक़ी छा कंदा, जे चाहीं त सुभाणे जुम्मतुल मुबारक मुंहिंजी पुछारी पढ़। जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के उस्मान बिन नूरन रज़ियल्लाहु तआला या रसूल अल्लाह रोज़ो जमा वक्त पौनी साथी तैयार कर जुम्मतुल मुबारक हमारे पुछारी नमाज पढ़ लो। सो मुझे दोस्तों इन महीने में तरसील उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला